शहदादकोट के मसण मॉल में मौजूद आहियूं जिते सादिक रिंद आहे नौजवान। वो ॿिन्ही जंगनि खां माज़ूर आहे, माज़ूर वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। उनजे घर जेका हालत आहे, जेका ग़रीबी हालत जे करे घर बि जी छित किरण ते आहे। हू जेको आहे छह भाती आहिनि, खाइण पीअण जे लाइ हुन वटि कुझु बि न आहे ऐं हू व्हीलचेयर ते सॼो ॾींहुं हिते सरहदी वारनि खे गुज़ारिश ऐं अपील करे थो त उहे असांजी मदद कनि। उन हवाले सां अचो त सादिक सां हुनजे घर भातियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो वधीक छा चवणु आहे। असां सफ़र गुज़र बद अल्लाह जे इशारे सां थिए थो, बाक़ी को हैसियत न आहे असांजो। असां छह भाती आहियूं, असांखे तक़रीबन वॾो टाइम थियो आहे हिते। असां बसि हिकिड़ो भाउ दिमाग़ नंढो उहो रेड़ी ॻाल्हाईंदो आहे। सफ़ा घर ॾिसो त ख़तमु लॻो पियो आहे, छत किरण थिया, बरसाति वग़ैरह थींदो असां निकिरी वेंदा आहियूं ॿिए दर ते बि वेंदा आहियूं। अबू असांजो बीमार आहे, अम्मा कुराड़ी आहे। असां भाइर आहियूं चारि, वॾो मां आहियां, ॿ भेनरूं जवान जेके वेठा आहिनि, शादी न थियो आहे। दाज ॾियण लाइ न आहे न, शादी काॾों थींदो। असांजो मुतालबो आहे त असांजो को मदद कयो। असांजी गुज़ारिश आहे मीर आसिफ़ ख़ान जमाली खे जेको पाकिस्तानी दुबई रहे थो, ऐं नादिर ख़ान के, बिलावल भुट्टो के, आसिफ अली ज़रदारी के असां अपील था कयूं त असांजी मदद कयो वञे खुदा रा। ॿियो जेको आहे कमाइण वारो मां आहियां। जी सर 100-200 कमाईंदा आहियूं, उहो ई खाईंदा आहियूं। अगरि जंहिं ॾींहुं रेड़ी न कढंदा आहियूं उन ॾींहुं असां वटि मानी न पचंदो आहे। असांजो घर जेको आहे सफ़ा किरन ते आहे। असांजो तव्हां बिल्कुलु ॾिसी सघो था, असांजो घर सफ़ा हेठि आहे, सफ़ा नाली जो पाणी अचे थो अंदरि। जेके बि सरहदी वारा आहिनि उन खां गुज़ारिश कई आहे त उहे असांजी मदद कनि, त जीअं उहे असांजी मदद कनि त असांजे घर पंहिंजी तामीर कराए सघूं ऐं जेके ॿ भेणूं वेठल आहिनि उनखे ॾाज ॾेई करे उनजी शादी कराए सघूं ऐं असां पंहिंजी ज़िंदगी आसानी सां गुज़ारे सघूं। कैमरामैन एम यूनिस सां गॾु इसाक बोज़दार, टाइम न्यूज़, शहदादकोट।